दोस्तों ही जगह है सिंधी जगह है सकाफ़त सिंधी सुञाणप सिंधी तहज़ीब ही जगह वॾे में वॾी जगह टोपी ठाही वई है ही तव्हां ॾिसो ॾांद बि जगह ही तव्हांखे लाइव मंज़र ही तव्हां ॾिसो ही तव्हां ॾिसो फज़ल साईं कीअं था महसूस कयो सिंधी जगह है तहज़ीब सकाफ़त जे मथां वेही यार सचमुच त अॼु एॾी ख़ुशी थिए पई त ॼणो बचपन वापसि अची वियो आहे जॾहिं छो त अवां त ॿार बि गॾनि की बचपन सां बचपन हा हक़ीक़त थो ॿुधायां त बचपन वापसि अची वियो आहे ऐं जेको आहे मां उन साॻी जॻह ते पहुतो आहियां ऐं दिमाग़ मुंहिंजो जेको रिवर्स थी उते पहुची वियो आहे जिते मां ढगनि सां जेको आहे हर लाहींदो हुउसि घोड़नि में अॼु उहे महसूसु थिए पियो ख़ुशी त यार अॼु मां वरी जेको आहे ढगा गाॾी बैलगाॾी तव्हां नंढा भले थियो पर हाणे ॿी शादी जो न सोचियो हाणे शादीअ ॻाल्हि करे मार न खारां दोस्तों ही तव्हांखे असां लाइव में हर माण्हू जॻह ख़ुशि नज़र अचनि पिया था तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारे ॾियूं ही तव्हां ॾिसो त बहितरीनु क़िस्म जी जेका आहे ॾांद जेका सिंगारे तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारे ॾियूं तव्हांखे तव्हां ॾिसो बहितरीनु अदा तव्हां किथां आया आहियो कीअं ख़ुशी थिए पई अॼो कॾहिं न छा ॾिठो अॼु मां जीअं सिंध जो असां अजरक टोपी जो ख़ुशी ॾिठी आहे ऐं ढगनि जी ख़ुशी सां सिंगारियो वियो आहे टोपी एॾी वॾी ॾिठी भला मां कॾहिं ज़िंदगी में कोई पहिरियों सकर असां ॾिठो आहे बहितरीनु सुठो प्रोग्राम सुठी ख़ुशी थिए पई असांखे उन जे करे असां कारोबार वारा छॾे असां ख़ुशी पिया मल्हायूं तव्हां मज़दूर माण्हू आहियो मज़दूरी छॾे अॼु ख़ुशी सां असां मल्हायूं पिया हा दोस्तो तव्हां ॾिसो तव्हांखे ही तव्हांजे लाइव मंज़र ॾेखारियो ॾाढा ख़ूबसूरत ही तव्हां ॾिसो त ही जेके ॾांद आहिनि तव्हां ॾिसो त केतिरा ख़ूबसूरत जेका सिंगारे विया आहिनि सिंधी जेका आहे सकाफ़ती जेका शयुनि सां तव्हां ॾिसो त हिनखे ॾांदनि खे तव्हां सिंगारिया विया आहिनि ऐं हीअ तव्हां ॾिसो सिंधी जेका वॾे में वॾी टोपी आहे चाचा साईं तव्हां पंहिंजो तारीफ़ कराइजो ऐं अॼोके ॾींहुं खे तव्हां कहिड़ो जेका मैसेज ॾींदो कीअं तव्हां अॼु महसूसु कयो पिया सुलेमान लाशारी ऐं अॼोको ॾींहुं भलो आहे सकाफ़त जो ॾींहुं आहे टोपी अजरक सकाफ़त भलो ॾींहुं अच्छा अव्हां जे ॻोठ में बि माण्हू तमामु पंहिंजी सकाफ़त खे विसारियो कोन्हे उन्हनि सलाड़ी रखियो अॼु आया आहिनि त अहिड़ो मां ॿिनि खे मैसेज ॾींदो त पंहिंजी सकाफ़त खे बचायो तव्हां ॾिसो ॾाढा ख़ुशि नज़र अचनि पिया घोरूं कनि पिया था तव्हां ॾिसो त माण्हू केतिरी ख़ुशी आहे माण्हुनि खे तव्हां ॾिसो घोरूं कनि पिया था तव्हां ॾिसो त हीअ एतिरो जेका जॻह ख़ुशी वारो ॾींहुं आहे ऐं माण्हू ख़ुशि नज़र अचनि पिया तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारे ॾियूं तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारे ॾियूं माण्हू घोरूं करे जेका हुनखे ॾियनि पिया था लीमा साईं कीअं माण्हुनि जी मोहबत खे कीअं था ॾिसो हा 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 दोस्तो ऐं तव्हां हिननि जा वीचार ॾिसो त हीअ असांजी ईद खां जेका जहिड़ो असां ईद नमाज़ पढ़ी असां यकीनन दोस्तनि खां मिलूं पिया था सुलेमान लाशारी ऐं जेका हुनजी पूरी जेका आहे ॻोठ वासी जेका आहे तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारे तव्हां ॾिसो त ही ऐवान साहब जो सदर जेका आहे हज़ारनि जेका नोट घोरी जेका ॾिए पियो थो तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारे साईं अॼु जेका आहे माण्हुनि जा जेके जज़्बा अवां ॾिसो पिया था ऐं ऐवान साहब जा जनरल सेक्रेटरी पिया आहियो ऐं ही शयूं मां माना अॼु आवाम जा तव्हां की शइ तासुरा ॾिठा हिन क़िस्म जा जेके प्रोग्राम आहे उहो कहिड़ो पंहिंजी आवाम ते मैसेज था छॾनि राजा भाउ वॾी महिरबानी तव्हांजी अॼु सकाफ़ती जेको काज आहे उहो सिंधी मीडिया पारां 7 डिसंबर ते जेको आहे उहो मतिलबु ऐलान कयो पर ऐवान साहब मीरपुर ख़ासि हिकु तारीख़ी इवेंट रखिया आहिनि जंहिं मंझि लीमो साईं सां गॾु मौजूदु आहे जंहिंजी वॾी जेका आहे उहा महिनत आहे माशाल्लाह असांजी पूरे ऐवान साहब मीरपुर ख़ासि जी टीम जी पर ॻाल्हि इहा आहे त 6 डिसंबर ते असां 6 डिसंबर ते ऐवान साहब मीरपुर ख़ासि पारां सिंधी मीडिया जो हिकु ॾींहुं अॻु
जेको असांजी जेको इवेंट रखियो आहे त मतिलबु असां हू हिकु ॾींहुं करे मल्हायो पियो पूरे सिंध में, पर असां ऐवान साबित मीरपुर ख़ासि 2 ॾींहं करे मल्हायूं पिया। स्पेशली 6 तारीख़ असांजो ऐं 7 तारीख़ वरी सिंधी मीडिया सां गॾु बि जेके बि इदारा आहिनि, जेके सिंधी मीडिया आहे जंहिं पारां 7 डिसंबर ते ऐलान कयो वियो हो। अॼु 6 डिसंबर ते ऐवान साबित मीरपुर ख़ासि स्पेशली सकाफ़ती जेको इवेंट आहे उहो मल्हाए रही आहे ऐं सिंध जी तारीख़ में पहिरियों भेरो हिन क़िस्म जा जेके इवेंट आहिनि उहे थी रहिया आहिनि। किथे बि तव्हां सकाफ़ती ॾींहं खे तव्हां एतिरनि सालनि खां ॾिसो पिया, किथे बि इन क़िस्म जी डांद जेके आहिनि उन्हनि जी हिकिड़ी सजायल गाॾियुनि सां गॾु ऐं उन्हनि खे बहितरीन नमूने सां साज़ सुरनि सां गॾु जेको मल्हायूं पिया उहो ऐवान साबित मीरपुर ख़ासि मल्हाए पई। मल जा जेके मलाखड़ा आहिनि उहे बि ऐवान साबित पूरी सिंध में निमाया तरीक़े सां हिकिड़े नायाब तरीक़े सां बहितरीन तरीक़े सां जेको मीरपुर ख़ासि जे बकरा पीड़ी ग्राउंड में जेको रखियो वियो आहे उन सां गॾोगॾु वरी शाम जो जेका कल्चरल मेगा म्यूज़िकल जेका नाइट आहे जंहिंमें सिंध जा नाले वारा फनकार गुलूकार मज़ाया आर्टिस्ट जेके आहिनि उहे हीउ सॼो जेको रंग आहिनि जेके सकाफ़ती ख़ूबसूरत सिंध जी तारीख़ तहज़ीब सिंध जी पुञाण खे उजागर करण जे लाइ जेका 5000 साल पुराणी जेका तहज़ीब आहे उनखे उजागर करण जे लाइ असां जेको हीउ मेलो सजायो आहे। हीउ जेको मीरपुर ख़ासि जी अॼु इहो सम्झो त मीरपुर ख़ासि मुकमल तौरु सकाफ़ती रंगनि में रंगजी वियो आहे ऐं हिकु बहितरीन नमूने सां कंहिं बि गिफ़लत खां बग़ैर कंहिं बि उणाई खां बग़ैर असां हर क़िस्म जी जेका कल्चरल जा जेके प्रोग्राम आहिनि उहे रंगनि सां भरे दिलि सां जोश जज़्बे सां पंहिंजी महिनत सां लगन सां जेको आहे उन सां असां इहो कयो आहे त जीअं पूरे दुनिया खे ख़बर पए, पूरी सिंध जे माण्हुनि खे ख़बर पए त असांजी सकाफ़त छा आहे, असांजी तहज़ीब छा आहे, असांजी तारीख़ छा आहे, असांजी तारीख़ में माज़ी में असां वटि असांजी जेका 5000 साल पुराणी जेका तहज़ीब आहे उन में छा रहियो आहे, इहे सभु शयूं रिपीटेशन करण जे लाइ अॼु मीरपुर ख़ासि में असीं जेको आहे सकाफ़ती स्पेशल जेको डे आहे उहो ऐवान साबित मीरपुर ख़ासि जेको मल्हाए रही आहे, जंहिंमें असांजा पूरे मीरपुर ख़ासि जे शहरी मीरपुर ख़ासि डिवीज़न पूरे सिंध जे माण्हुनि खे असां मदू कयो आहे। असां दावत ॾिनी आहे त अचो असां सां गॾिजी सकाफ़त जो जेको ॾींहुं आहे उहो मल्हायो त ख़बर पवे सिंध जे माण्हुनि खे ख़बर आहे, पर सिंध जी नई नसल खे ख़बर पवे त असांजी तारीख़ छा आहे, असांजी तहज़ीब छा आहे, असां कहिड़े क़िस्म जा सिंधी जेके माण्हू कहिड़े क़िस्म जी असांजी महिमान नवाज़ी आहे, असां वटि सकाफ़ती जेके शयूं आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि। असां वटि दांत जेको आहे हिन वक़्तु तमामु घटि, हाणे इहे शयूं नायाब थी चुकियूं आहिनि छो त मशीनरी जो दौरु अची वियो आहे, जिदत अची वई आहे, पर सकाफ़त हमेशह सदाबार शइ आहे, हमेशह उहा जेका आहे उन क़िस्म जी रहंदी, उनखे असां हमेशह अञा वधीक जेको आहे उहो अपडेट कंदासीं छो त मशीनरी जो कमु पंहिंजो आहे, पर सकाफ़त जी जेके शयूं आहिनि उहे हमेशह जेके आहिनि जेके आहिनि जे पोज़ीशन में अञा बि उहे उनखे अपडेट करण जी बि ज़रूरत कोन्हे, सिर्फ़ु असांखे उनखे उजागर करिणो आहे, क़ाइमु ज़िंदाबाद रखिणो आहे। सिंध असांजो इहो बि स्लोगन आहे त तालीम खपे, ताला न खपनि, वरी गॾोगॾु धरती टीवी असां सां गॾु ज़ाहिर ऐवान साहिब जो हिसो आहे, असां हुन में मल्हायूं पिया त सिंध जी वादानियत जेका आहे उहा ज़िंदाबाद जे सिरे हेठि जेको आहे असां पिणु इहो जेको ॾींहुं आहे उहो मल्हायूं पिया। नफ़्सा नफ़्सी जो जिते दौर आहे उते हिन क़िस्म जा प्रोग्राम कीअं था सम्झो, कहिड़ो मैसेज ऐं हीउ हिकिड़ो माण्हुनि जे अंदरि हिकिड़ो उत्साह पैदा कनि था। हिन नफ़्सा नफ़्सी जे दौर जे अंदरि हिन क़िस्म जूं एक्टिविटियूं सिंध जी तारीख़ रंगनि सां भरी पई आहे, ख़ूबसूरत आहे, उहे ॾिसी माण्हू जी जेके दिलूं आहिनि उहे रोशन थी थियूं वञनि, माण्हुनि जो ज़हन जेको आहे डिप्रेशन में ॿाहिरि निकिरी थो अचे। ऐं ईद जीअं हीउ जेको ॾींहुं मल्हायूं था उन में माण्हुनि खे जेको आहे मतिलबु हिकिड़ो रिलैक्सेशन मिलियो वञे, माण्हू रिलैक्स थियो वञे ऐं सकाफ़त खे उजागर बि करे छॾे ऐं उन हिकिड़ो ख़ुशी जो ॾींहुं करे मल्हाए थो त यकीनन उहो माण्हू डिप्रेशन में परेशानियुनि में तव्हां ॻाल्हि कई त नफ़्सा नफ़्सी जो दौरु बिल्कुलु नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे, पर हिन क़िस्म जा जेके इवेंट आहिनि सिंध जी तहज़ीब तारीख़ खे असां जॾहिं उजागर कयूं था, जॾहिं ईद जे ॾींहुं उन ख़ुशियुनि में जेको मल्हायूं था, सिंध जा मुख़्तलिफ़ माण्हू हिते काफ़ी सारा माण्हू अहिड़ा आहिनि जो हिक ॿिए खे असां न सुञाणींदासीं, पर इन ॾींहं ते इन सकाफ़ती जेको कल्चरल जेको ॾींहुं आहे जेको ईद आहे हिन ते असां सभु गॾिजी मल्हायूं था, ईअं मल्हायूं था जीअं असां सभु पाण में भाए रहियूं। ऐं जीअं आम ॾींहंनि ते जेके मज़हबी त्योहार हूंदा आहिनि, ईदूं हूंदियूं आहिनि, ॾियारी आहे, होली आहे, ईद उल फितर आहे, ईद उल अज़हा आहे, जेके बि इवेंट हूंदा आहिनि मज़हबी उहे जीअं माण्हू ख़ुशियुनि जी मल्हाए थो, पर उहो हर माण्हू पंहिंजे मज़हब जे हिसाब सां मल्हाए थो, पर हीउ उहो ॾींहुं आहे जंहिंमें हर क़ौम मज़हब फ़िरके जो माण्हू असां सां गॾु आहे, धरती सां जेको प्यारु करे थो, जेको धरती ते ॼायो आहे, धरती जो खाए थो, सभु हिकिड़े पेज ते सकाफ़ती ॾींहुं मल्हायूं। दोस्तों ये असां सां गॾु जेका अज़हर अली चढ़ण साहिबु हुआ, अदा कीअं था ॾिसो अॼु कॾहिं खे?
त दोस्तो तव्हांखे लाइव जेका मंज़र ॾेखारे रहियो आहियां ही तव्हांजो माण्हुनि जा जेके वीचार आहे उहो तव्हां ॾिसो पिया था ॾाढा ख़ुशि नज़र अचनि पिया था हीअ जेको ॾींहुं आहे ऐं हीअ ख़ुशी जो ॾींहुं आहे अमन जो ॾींहुं आहे ॿधी जो ॾींहुं आहे एकता जो ॾींहुं आहे जिन में तव्हां ॾिसो त माण्हुनि जा कीअं था वीचार ॿुधो पिया था ऐं थोरी देरि में ही ॾांदनि जी जेका रैली आहे ही तव्हां ॾिसो त वॾे वॾी टोपियुनि जे मथां जेका सजाई वई आहे सिंधी सकाफ़त तहज़ीब सुञाणप आहे ऐं असांजा सिंधवासी जेके हिन खे असांजा दोस्त जेके लाइव ॾिसी रहिया असां दोस्तनि खे गुज़ारिश कंदा आहियूं तव्हां हिन खे वधि में वधि जेका शेयर कयो पंहिंजा कमेंट्स कयो अॼोके जेके ॾींहं जे हवाले सां जेका पंहिंजी राय ज़रूरु शेयर कयो समूरनि दोस्तनि जी वॾी महिरबानी ऐं वरी बि जेके असांजा प्रोग्राम तव्हांखे असां वक़्तनि तव्हांखे लाइव ॾेखारींदासीं